मेहर रिपोर्ट शान अली शेख। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सघा तालका मेहर जे इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें बदरुद्दीन पल तालका मेहर जो सदर, नायब सदर डॉक्टर हेमनदास महराज, जनरल सेक्रेटरी मोहम्मद आज़म पंवर, जॉइंट सेक्रेटरी हसास अली गोरड़ ऐं खज़ांची मोहम्मद असम चांडियो चूंडिया विया, जॾहिं त अहमद अली तुनियो, नईम अहमद सुमरो, एहसान अली पल समेत 9 मेंबर मुक़रर कया विया। उन मौक़े ते बदरुद्दीन पल ऐं डॉक्टर हेमनदास महराज नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असीं मरकज़ी अॻुवाणनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असां ते एतमाद कंदे 2021 खां 2024 ताईं 4 सालनि लाइ अहदनि ते मुक़ररु कयो वियो आहे। इंशाअल्लाह असीं पहिरियां खां वधीक पंहिंजी वर्किंग खे बहितर कंदासीं। पंहिंजे मेहर तालके जे अंदरि तालके सिहत समेत ॿियनि मामलनि जे लाइ पाण पतोड़ींदासीं। हुननि चयो त असांजी कोशिश आहे त मेहर तालके जे अंदरि वधीक मेंबरशिप करे पंहिंजी तंज़ीम खे वधीक मज़बूत कंदासीं। होॾां नेशनल प्रेस क्लब मेहर सथ पारां कामयाब अहदेदारनि खे पिणु मुबारकबाद ॾिनी वई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।